अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। दोस्तों, जीअं त ॾाढनि जो ॾे ड्रामे जो वाइंड अप थी चुको आहे। हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदव त हीउ ड्रामो कीअं लॻो, राइटर जो कमु तव्हांखे कीअं लॻो, डायरेक्टर जो, DOP जो ऐं एडिटर जो तव्हांखे कीअं लॻो कमु। इहो तव्हां हिकु वीडियो में रिकॉर्ड करे पंहिंजा कमेंट्स असांखे सेंड कयो। असां तव्हांजा इहे कमेंट्स पंहिंजे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। अगले महीने जी 10 तारीख़ ताईं जेके बि दोस्त आहिनि असांखे पंहिंजा वीडियो रिकॉर्ड करे मोकिलिनि, उन में असांखे ॿुधाइनि त असां ड्रामो कीअं ठाहियो आहे ऐं असांजूं कहिड़ियूं उन में ग़लतियूं हुयूं। सो सभई दोस्त हिकु मिंट खां मथे न हुजे, 1 मिंट जी वीडियो रिकॉर्ड करे असांखे सेंड कनि। असां उहा ZA जे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। दोस्तों, जीअं त ॾाढनि जो ॾे ड्रामे जो वाइंड अप थी चुको आहे। हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदव त हीउ ड्रामो कीअं लॻो, राइटर जो कमु तव्हांखे कीअं लॻो, डायरेक्टर जो, DOP जो ऐं एडिटर जो तव्हांखे कीअं लॻो कमु। इहो तव्हां हिकु वीडियो में रिकॉर्ड करे पंहिंजा कमेंट्स असांखे सेंड कयो। असां तव्हांजा इहे कमेंट्स पंहिंजे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। अगले महीने जी 10 तारीख़ ताईं जेके बि दोस्त आहिनि असांखे पंहिंजा वीडियो रिकॉर्ड करे मोकिलिनि, उन में असांखे ॿुधाइनि त असां ड्रामो कीअं ठाहियो आहे ऐं असांजूं कहिड़ियूं उन में ग़लतियूं हुयूं। सो सभई दोस्त 1 मिंट खां मथे न हुजे, 1 मिंट जी वीडियो रिकॉर्ड करे असांखे सेंड कनि। असां उहा ZA जे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं।